एक नज़्म अर्ज़ है। मां एक अहिड़ो ख्वाब आहियां जंहिंजी काई साभिया न आहे। मां एक अहिड़ो ख्वाब आहियां जंहिंजी काई साभिया न आहे, जंहिंजी का बि कहाणी न आहे, जंहिंजो को पस मंज़र न आहे। ॼण कंहिं ख़ाली थांव जी आहियां, ॼण कंहिं ख़ाली थांव जी आहियां। तूं एॾी ॻणगोत न कर, ऊन न कर, खुटको ई न कर। मां त बस ख्वाब आहियां, ख्वाब जंहिंखे ना बुख लॻंदी, उन बि जंहिंखे नाहे लॻंदी, डपु बि जंहिंखे नाहे थींदो। ख्वाब त आहे पखीड़े जहिड़ो, ख्वाब त आहे पखीड़े जहिड़ो, सुर कंदड़ कंहिं पाछे जहिड़ो, जंहिंखे कंहिं बि न पकतो आहे। ख्वाब पखी अहिड़ो आहे जंहिंजे परड़नि हेठां हरहद ऐं सरहद ढही वेंदी आहे। जंहिंजे परड़नि हेठां हरहद ऐं सरहद ढही वेंदी आहे ऐं पाण उरतो गस ठही वेंदो आहे। महिरबानी। तव्हां खां ॿ टे सवाल पुछणा आहिनि। जी पुछो। राय साहब चवंदा आहिनि त शाइरी जी शाइरी तेसिताईं उहो रुतबो माणे न सघंदी आहे जेसिताईं हू कंहिंजे प्यार में रंगिजे नथो। इहो दुरुस्त आहे? जी। शाइर जी शाइरी त कचो घड़ो हूंदी आहे ऐं शाइर जॾहिं बिरह जी बाहि मां गुज़रंदो आहे तॾहिं उन जी शाइरी पची रास थींदी आहे। राय साहब तव्हां भला कॾहिं प्यार कयो आहे? धरती ते को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जंहिं प्यार न कयो हुजे, गुलाब जे गुल जो ख़ुशबूअ सां ऐं चंड जो चांडोके सां। पर इहा त हिकु अटल हक़ीक़त आहे त हिन सॼी काइनात जो बुनियाद ई इश्क ते रखियलु आहे। हीअ सॼी काइनात इश्क ई आहे। पुछण जी इजाज़त ॾिनो त उहा केरु आहे? ख़्यालनि ई ख़्यालनि में हिकु अणसुहिल परीअ जहिड़ो सुहिणो चेहरो जेको सदाईं मूंसां गॾु रहंदो आहे, पर हू अञा ताईं मूंसां मिली कोन्हे। अहिड़ो इश्क पहिरियों भेरो ॿुधो आहे जो महबूब जो वजूद ई न हुजे ऐं इश्क पाण दीवानो हुजे। पर मूंखे पंहिंजे इश्क ते पूरो भरोसो आहे, हू हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु मूंखे मिलंदी। राय साहब तव्हां पंहिंजे बंगले जी त एड्रेस ॾेई छॾियो। बंगलो यार, असांजा अहिड़ा भाग किथे। मां त हिकु मसवाड़ी जाइ में रहंदो आहियां। कमाल आहे, हेॾो वॾो शाइर ऐं ज़ाती जॻह कोन्हे? यार असां शाइरनि वटि ॿियो हूंदो ई छा आहे। ख्वाब हूंदा आहिनि जेके बि बिना ताबीर जे। ख्वाब, ख़्याल ऐं तसवुर ई त असां शाइरनि जी मिल्कियत हूंदा आहिनि। राय साहब तव्हांजी ॿी का मसरूफ़ियत? अदा मां हाई स्कूल टीचर आहियां ऐं मुस्तक़बिल जे अबनि खे हक़ ऐं सच जो दर्स ॾींदो आहियां, इन उमेद सां त उहे वॾा थी उस्ताद न थींदा, ऑफिसर थींदा, कामोरा थींदा। थैंक यू। इहो अथई सचे माण्हू जो सचो जवाबु। सही पियो चए। एक्सक्यूज़ मी मिस्टर राई साहब। जी फरमायो। तव्हां? मां सपना आहियां। यकीनन तव्हांजे वालिदैन इहो नालो ॾाढो सोचे सम्झी रखियो हूंदो। दरअसल मां तव्हांजी फैन आहियां ऐं तव्हांजे मजमून जो शिद्दत सां इंतज़ारु कंदी आहियां। तव्हांजी शाइरी पढ़ंदे ईअं लॻंदो आहे ॼण इहो सभु कुझु तव्हां मुंहिंजे लाइ लिखियो हुजे। त ईअं ई सम्झो त इहो सभु कुझु तव्हांजे लाइ लिखियलु आहे। जी। मुंहिंजो फादर तमामु वॾो बिज़नेसमैन आहे ऐं हू बि मूं वांगुरु तव्हांजी शाइरी जो दीवानो आहे, शायदि मूंखां बि वधीक। हूं MA कई आहे ऐं हाणे पंहिंजो समूरो वक़्तु तव्हांजी मजमून पढ़ण में गुज़ारंदी आहियां या त वरी इंटरनेट ते सर्फिंग कंदी आहियां। मां हाई स्कूल टीचर आहियां ऐं मूं तव्हांजी साफ़े सां थियल समूरियूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। ज़िंदगी मुमकिन ऐं नामुमकिन जो हिकु मजमू आहे। कॾहिं कॾहिं अहिड़ियूं अणथियणूं थियणियूं थी पवंदियूं आहिनि जो उन्हनि जी हक़ीक़त हुजण जे बावजूद बि माण्हूअ खे पंहिंजे अखियुनि ते एतबार न ईंदो। मुंहिंजी अव्हां सां हीअ मुलाक़ात बि हिकु अहिड़ी अणथियणी जो मिसाल आहे। मां कुझु सम्झसि कोन। जेकॾहिं वरी कॾहिं मिलियासीं ज़रूरु तफ़सील सम्झाईंदसि। बिल्कुलु मिलंदासीं। हीउ मुंहिंजो कार्ड आहे, मूंखे इंफॉर्म करे हलिया अचिजो, बल्कि मां तव्हांजो इंतज़ारु कंदसि। ज़रूरु। तव्हां सां गुज़ारियल ही घड़ियूं मूंखे हमेशह यादि रहंदियूं। ही मुंहिंजी ज़िंदगी जूं सुनहरी घड़ियूं आहिनि। सपना, हीउ मुंहिंजो नओं मजमू आहे, दिलि जी उतां गहरायुनि मां। सो नाइस ऑफ यू।
राई साहब अगर दिल में न कयो तो मां तव्हांखे ड्रॉप करे अचां। ख्वाब का तकलीफ़ था करियो, मां तो हूं ही पैदल हलण पसंद कंदो आहियां। इट्स ओके। अच्छा मासी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अब्बा। केतरा दफ़ा चयो त मैं त साजुर ईंदो कर पुट, मूंखे पंहिंजे घर जो बि त कमकार करणो आ। मासी मासी एॾो कावड़जी छो थी? रोज़ त देर कोन थींदी आहे। बस अब्बा, अॼु वरी अलाए कहिड़ो कारून जो खज़ानो मिलियो अथई। कारून जो खज़ानो बि खुटी वेंदो आहे। अॼु त मूंखे अणखुट खज़ानो मिलियो आहे, अणखुट खज़ानो। पहिरियां त मां बस पोतो ई हुयुसि, बिना ज़िंदगी ऐं रूह जे। मासी मासी अॼु मूंखे ऐं मुंहिंजी ज़िंदगीअ खे हिकु नओं रूह मिलियो आहे। अब्बा, मूंखे इहे ॻाल्हियूं तुंहिंजूं सम्झ में कोन थियूं अचनि। अॻ में तोखे रूह बि कोन हो, ज़िंदगी बि कोन हुई, त पोइ हलंदो चलंदो वरी इहो पेट्रोल पी हे छा? मासी मुंहिंजूं ॻाल्हियूं कोन सम्झंदी आहिनि। अब्बा ठाहियो, हाणे छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। हाणे इहा मानी पई ठही, हथ मुंहुं धोई मानी खाई छॾ, सुबुह सां अचे मां थाण खणी वेंदसि। मासी मासी तोखे त सभु ख़बर आहे त मां हिन दुनिया में तन तनहा आहियां। न भेण न भाउ न माउ न पीउ न चाचो न मामो, बसि तूं ई त मुंहिंजी अकेली पंहिंजी आहीं। अब्बा मूंखे ईअं न चओ, मां तुंहिंजी नौकरियाणी आहियां पुट। मां तोखां पंहिंजे पोरिये जी पघार वठंदी आहियां। त पुट माउरुनि खे ख़र्ची न आहिनि ॾींदा छा? अब्बा अलाह ख़ुशि रखंदी, सदाईं जुड़ियो जीअरो हूंदे, सदाईं सुखियो हूंदे। मासी मूंखे ख़बर आहे त तोखे पंहिंजे घर जो बि कमु करणो हूंदो आहे। तूं मानी रखी हली वेंदी कर, मां जॾहिं आयुसि थधी कोसी खाई छॾी। अब्बा ईअं वरी मूंखे उल्को थी थो पए न, पई थी सोचां अलाए आयो हूंदो अलाए न, अलाए मानी खाधई अलाए न। तूं ईअं मुंहिंजो केसीं ताईं ख़्यालु रखंदी मासी? अब्बा तेसीं ताईं त ख़्यालु रखंदसि जेसीं ताईं कुंवार न आणींदे। त मासी कुंवार बि हाणे तमामु जल्दी ईंदी, तमामु जल्दी। ख्वाब त कोन थी ॾिसां पई। अॻ में त हूर परीअ जूं ॻाल्हियूं कंदे त जे हूर परी मिली त शादी कंदुसि, जे न त न। ऐं हाणे वरी कीअं मर्ज़ी थी कुंवार ते। मासी सम्झ त अॼु उहा हूर परी मूंखे मिली वई। अलाह कंदो अब्बा, अलाह कंदो। जंहिं ॾींहुं न तूं लाऊं लहंदे मां त झुमरियूं हणंदसि, झुमरियूं। ज़रूरु झुमरियूं हणंदा। ऐं अॼु मूंखे पघार मिली हुई, मुंहिंजी पघार हेॾे पासे करे रखी अथऊं। आहे पघार। अब्बा हाली हे रखो, मता का ज़रूरत हुजई, मूंखे एतिरी तकड़ बि कान्हे। मासी मां बि त अकेलो सिर आहियां, मुंहिंजो वरी कहिड़ो ख़र्च, घर जी मसवाड़ ऐं तुंहिंजी पघार कमाए वठंदो आहियां। बाक़ी मासी देरि बि ॾाढी थी वई आहे, तूं हाणे भली घर हल, मां बि वेंदी सिंधी मानी खाई थो वठां। चङो अब्बा, अलाह सुखो रखई। पर ॻाल्हि ॿुध अब्बा, साजुर ईंदो कर, मिड़ई इहा पार त हुजई। मां हलां। ॿुधाए तो दिल किथे रखी आहे, जो रखी ॼण विसारे वेठी आ। ऐं हाणे तोखे चहच सावन वणनि जे सड़ण जो दुखी नथो थिए, दर्दी नथो थिए। मञा थो त तुंहिंजूं अखियूं बसि समुंड आहिनि। जॾहिं तूं चाहीं थी मूंखे ॿोड़ी थी, जॾहिं तूं चाहीं थी मूंखे तारी थी। पर इहो त ॿुधा, जॾहिं मां पाण तुंहिंजे अखियुनि जे समुंड में ॿुॾी वञण जे लाइ अॻिते वधां, तॾहिं छो तूं हिकु विशाल सहरा बणिजो वञे। जी पापा अचो। पापा हिन वक़्तु मोटिया आहियो? हा पुट, कुझु मसरूफ़ियतूं वधी वियूं आहिनि। असांजी फैक्ट्री हिकु नई प्रोडक्ट पे इंट्रोड्यूस करे उनखे डेवलप करण लाइ वक़्तु ॾियणो पवंदो न। पापा तव्हांखे ख़बर आहे अॼु मुंहिंजी मुलाक़ात कंहिंसां थी रही? पुट मूंखे कहिड़ी ख़बर त तव्हांजी मुलाक़ात कंहिंसां थी आहे? पापा राही साहब सां, जिनजी शायरी जा असां ॿई दीवाना आहियूं। रियली? जी पापा, एॾो त स्मार्ट नौजवान आहे जो शायदि ई हुन जहिड़ी का ॿी पर्सनैलिटी हुजे। वाकई?
पापा मां हुनखे ड्रॉप बि करण वई हुयसि पापा रियली ही इज़ अ जीनियस पर्सन पुट जंहिं शख़्स जूं तकलीफ़ूं एॾियूं ख़ूबसूरत हूंदियूं त ज़रूरु हू ख़ूबसूरत हूंदो। अॼु इहा हक़ीक़त नज़र आई तव्हां पापा हुनखे डिनर जी दावत ॾियो हा, मानी बि गॾिजी खाइजे ऐं कचहरी बि कजे हा। पापा मूं सोचियो मता तव्हां माइंड कयो न पुट, मां माइंड छो कंदुसि बाबा, मूंखे त अहिड़ी शख़्सियत सां मिली करे ख़ुशी थींदी। तव्हां भले हुनखे इनवाइट करियो, पर पाण वञी हुनखे ड्रॉप करण वारी ॻाल्हि मूंखे पसंदि न आई। सॉरी पापा हुनखे ड्राइवर बि ड्रॉप करे पिए सघियो। ओके, गुड नाइट। गुड नाइट पापा रशीद जी बीबी जी। पापा मानी में सब कुछ तैयार है जी बीबी जी। अच्छा ठीक है मानी तेस ताईं न करजो जेस ताईं पापा ऐं मेहमान न अचनि। जी बीबी जी। ठीक है तव्हां हाणे हलो हेलो पापा तव्हां अञा ताईं ऑफिस में आहियो? अच्छा हाँ पापा मूं ड्राइवर खे मोकिलियो आहे राही साहब खे खणी अचण लाइ ईंदा ई हूंदा। हाँ अच्छा ठीक है पोइ असां तव्हांजो इंतज़ारु था कयूं। ठीकु आहे ओके। सलाम बीबी जी। वालेकुम अस्सलाम। मूं राही साहब खे ड्राइंग रूम में विहारे छॾियो आहे। अच्छा अची विया? जी बीबी जी अची विया आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वेहो प्लीज़। सपना तव्हांजा वालिद साहब नज़र कोन पिया अचनि। पापा थोरो देरि सां ईंदा को ॿाहिरां डेलीगेशन आयल आहे मुंहिंजो ख़्यालु आहे मीटिंग पूरी थियण वारी हूंदी तेसि ताईं तव्हां सां कुझु ॻाल्हियूं कजनि। इन खां वधीक मुंहिंजे लाइ ॿी कहिड़ी ख़ुशनसीबी थियनि। मिस्टर राही तव्हां उन ॾींहुं साफ़िन सां कंहिं अणॾिठे चहिरे जो ज़िक्र कयो हो। हाँ सपना मूं सचमुच वाकई बि हिकु अणिठल चहिरे जो ज़िक्र कयो हुयो पर हाणे उहो चहिरो अणिठल न आहे रहियो वो मूंसां मिली चुकी आहे। अच्छा कीअं आहे? उहा ॾाढी ख़ूबसूरत आहे हुन जूं अखियूं ॾाढियूं पुरकशिश आहिनि। मां त शायदि हुन जे अखियुनि जी किताब न सही सघां। समुंड जहिड़ियूं गहरियूं सिंधूअ जे मौजनि जी मस्त शायदि कुदरत हुनखे फुर्सत जे घड़ियुनि में वेही पाण तकलीफ़ कयो आहे। एतिरी ख़ूबसूरत? इन खां बि वधीक ख़ूबसूरत, ख़ूबसूरत खां बि वधीक ख़ूबसूरत। मुंहिंजो हर शहर मुंहिंजी समूरी शाइरी मुंहिंजी शाइरी जी सिट सिट ऐं हर सिट जो हिकु हिकु लफ़्ज़ उन ई अप्सरा खे अर्पियल आहे। पोइ कॾहिं था मिलायो असांखे हुन सां? सपना हुनखे मिलण जे लाइ असांखे काॾे ॿाहिरि न वञिणो पवंदो। वो तो हरदम मुझे अखियुनि में ही रही थी। मां कुछ समझस कोन। हाँ सपना अॻु त वो सिर्फ़ मुझे तसव्वुर ऐं ज़हन जो पर्दे ते उकरियल हिकु शाहकार तस्वीर ही हुई पर हाणे वो साबिया जो रूप धारे मुझे अॻियां अची वई आहे। सपना ॿुधाए तुंहिंजे सपननि में केरु आहे? नंढे हूंदे खां मां पंहिंजे कज़न समी जे नाले थियल आहियां ऐं समी अम्मा सां गॾु कैनेडा मां अचण वांगुरु पर हमेशह मुझे सपननि जो ऐवान खाली रहियो आहे। सपना ये तो रूहनि जा रिश्ता हूंदा आहिनि न टुटण वारा ऐं ये ज़बरदस्ती जोड़े नथा सघजनि। मूंखे तव्हांजे जज़्बनि जो एतिराम आहे। मां तव्हांजी कैफ़ियत चङे नमूने सम्झां थी पर कॾहिं कॾहिं इंसान हालात जे ॾाढो बेवस थी वेंदो आहे। मां त बेवस न आहियां। मूंखे ज़िंदगी में केॾी बि वॾी कुर्बानी ॾियणी पई ॾींदुसि। हेलो एवरीबॉडी। सलाम पापा। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। पापा ही मिस्टर राही साहब आहिनि। ओह नाइस टू मीट यू मिस्टर राही साहब। सच करे पुछो त तव्हां सां मिलण जे लाइ दिलि ॾाढी आती हुई पर छा कजे मसरूफ़ियात एतिरो जो वक़्तु कढणु ॾाढो मुश्किल थी पियो। सही था अचो पियो प्लीज़ पियो। महिरबानी कयो। कीअं आहियो? मां ठीकु आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। तव्हांजी शाइरी ॾाढी बढ़िया अथमि पुरकशिश जानदार ऐं दिलि में चुभंदड़। शायदि अहिड़ी कॾहिं कान पढ़ी अथमि। इहा तव्हांजी क़दर शनासी आहे सर। पापा मानी छॾी वेंदी मुंहिंजो ख़्यालु आहे पहिरीं डिनर कजे त बहितर। हा हा बिल्कुलु। अचो अचो प्लीज़ अचो अचो प्लीज़ अचो।
हेलो सपना सपना मां ॼाणा थो त तूं बि मुंहिंजे यहाँ बेकरार हो निंड न हूंदई नेणनि में अञा ताईं निंड न आई अथई सपना मां ॾाढो परेशान थी वियो मां तोखे विञाइण नथो चाहियां सपना तूं मुंहिंजी मंज़िल आहीं हा सपना मां इहो बि ॼाणा थो त तुंहिंजे मन अंदरि बि साॻियो ई मांधाण मथल आहे जेको मुंहिंजे मन अंदरि सपना मां सही थो चवां वरी केॾो बि लिखा आहे पर इहो सच आहे त तूं बि मूंखे ओॾो ई चाहीं थी जेॾो मां तोखे चाहियां राही मूंखे सम्झ में नथो अचे मां छा कयां मां ॿिए वाटे ते बीठी आहियां कहिड़ी वाट चॉइस कयां नथी ॼाणां सपना जेका वाट तोखे तुंहिंजी दिलि ॾसे उहा वठ पर ॿुध तुंहिंजी दिलि जा समूरा रस्ता मुंहिंजे घर ॾांहुं अचनि ख़ामोश छो थी? मूंखे सोचण ॾे ठीकु आहे तूं सोच पर मूंखे पूरो यकीन आहे तूं जेको बि सोचींदी उहो मुंहिंजे फेवर में हूंदो ठीकु आहे सोचींदसि सपना छा सोचे राही मूं मां फ़ैसिलो करण जी कुवत ख़तम थी वई आहे मां अञा ताईं सोच जे ॿिए वाटे ते बीठी आहियां सपना तूं इहो ॿुधाए छा तोखे पंहिंजी सोच सां मोहबत आहे न मोहबत आहे न नफ़रत आहे ऐं छा तूं हुन सां ख़ुशि ज़िंदगी गुज़ारे सघंदी ॿुधाए न मे बी मे नॉट बी राही मूं दिलि खां सवें सवाल पुछा आहिनि पर जवाब में सिर्फ़ु तूं ई तूं मिलियो आहीं सपना मूंखे पूरो यकीन हुयो त तूं इहो ई जवाबु ॾींदी ऐं सपना इन में न त तुंहिंजो ॾोह आहे ऐं न ई मुंहिंजो इहे रिश्ता त मध्यस्थी ॾींदी आहे ऐं मुंहिंजो तोसां रिश्तो अज़ल खां जुड़ियल आहे शायदि शायदि न यकीन